ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 7 अध्याय जे 3 भाग में ॾिठो तो श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के भगवान श्री कृष्ण जी उद्धव जी के राजा जद ऐं दत्तात्रेय महाराज जी कथा ॿुधाइनि था, जंहिंमें दत्तात्रेय जी महाराज राजा जद के पंहिंजे गुरुनि जी कथा ॿुधाइनि था। अचो त अॼु पाण उन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 7 अध्याय जे 4 भाग में दत्तात्रेय जी महाराज जे 7 गुरु ऐं अॻियां वधीक ॿियनि गुरुनि जी कथा ॿुधूं। सभई चओ जय श्री हरि। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा, श्री कृष्ण भगवान जी चवनि था त हे उद्धव जी, ऐं दत्तात्रेय जी महाराज चवनि था त हे राजा जद, 7 गुरु मुंहिंजो अग्नि आहे, जंहिंमें सभु का शइ विझण सां जली थी वञे ऐं ॿिए ॾींहं लाइ कुझु नथो बचे, ऐं जेके माण्हू यज्ञ ऐं हवन कनि था तिन जो पाप जली वञे थो। तहिड़ी तरह ज्ञानीअ खे बि घुरिजे त जेके खेसि मिले सो उन ॾींहुं ख़र्चे छॾे, ॿिए ॾींहं लाइ कुझु बि न रखे। जेको खेसि खाराए सो खाए, पंहिंजे आशीर्वाद सां खाराईंदड़ जो पाप मिटाए छॾे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिन ज्ञान खे अगरि सही मायने में ॾिठो वञे, छो त कुझु भक्त अहिड़ा हूंदा जेके सोचींदा पिया त हिन सुभाणे जो अगरि न सोचींदासीं त छा थींदो, बुखिया मरी वेंदासीं वग़ैरह वग़ैरह। त उन्हनि जे लाइ इहो आहे त दत्तात्रेय जी महाराज चवनि था त सुभाणे जी चिंता छॾे ॾियो, जेको थियणो आहे सो अवश्य थींदो। तंहिं करे पंहिंजे अॼु खे सुधारियो। अॼोको ॾींहुं सुख मन शांति सुकून सां भॻवान जे ध्यान ऐं नाम में गुज़ारियो, ऐं सुभाणे जो को बि वीचार न करे ग़रीबनि अनाथनि ऐं हरि भक्तनि जी शेवा में ख़र्च करियो। सभई चओ जय श्री हरि। दत्तात्रेय जी चवनि था, 8 गुरु मुंहिंजो चंद्रमा आहे। जीअं चंद्रमा सदाईं हिकु रूप रही सूरज जे वेझो ऐं परे थियण ते उन जो तेज घटिजे ऐं वधिजे थो, तीअं संसार में ॼमण ऐं मरण जारी रहे थो। हू परमात्मा पुरुष जंहिंजो प्रकाश 84 लख जूणियनि में रहे थो, सो सभिनी खां अलॻि ऐं सदाईं हिकु रस रहे थो। तंहिं करे पंहिंजो गुरु परमात्मा खे बि सम्झो। 9 गुरु सूरज खे मञी उन मां 2 नसीहतूं हासिल कयमि। हिकिड़ो त जहिड़ी तरह 8 महीननि ताईं सूर्य देवता समंदर ऐं नदियुनि वग़ैरह जो पाणी सुकाए वरी 4 महीना बरसाति में उहो पाणी वसाए थो, तीअं ज्ञानीअ माण्हूअ खे बि घुरिजे त जेके खेसि मिले तंहिं मां कंहिंखे ॾियण ते लालच न करे, यानी कि जंहिंजी मदद थी सघे तंहिंजी मदद अवश्य करे। ॿियो ही त घणा ई बर्तन पाणीअ सां भरे उस में रखजनि त सूरज रूपी पाछो उन्हनि सभिनी बर्तननि में ॾिसण में ईंदो। घणनि पाछनि ॾिसण करे सूर्य देवता घणा थी नथा पवनि,
तंहिं करे मूं सम्झियो त परमात्मा पुरुष बि हिकिड़ो ई आहे, फ़क़ति उन जी छाया सभिनी जीवन में रहे थी। सभई चओ जय श्री कृष्णा। ॾहों गुरु मुंहिंजो कबूतर आहे। जॾहिं हू पंहिंजे बचनि जी पालना वास्ते खाधो चुङणु वियो, तॾहिं हू ॼार में फासी मारीअ जे चुंबे में आयो। इहो हाल ॾिसी मूं पंहिंजे मन में सोचियो त ॾिसो, जीअं ही पखी पंहिंजे बचनि वास्ते ॼार में फासी ख़राबु थियो, तीअं ज्ञानी माण्हू दुनिया में मुहबत रखण सां दुख पाईंदो। जेतिरो दुख उन पखी हिकिड़े खण में पातो, ओतिरो सुख उनखे 1000 वरियनि में बि नथो मिले। तंहिं करे मां स्त्री ऐं औलाद जो प्रेम छॾे अकेलो ॾाढो ख़ुशि गुज़ारियां थो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिन ॻाल्हि जो हरगिज़ ग़लति मतिलबु न कढियो वञे त असांखे संसार छॾिणो आहे। हिते असांखे इहो सिखणो आहे त संसार में रही संसार खां कहिड़ी रीत अलॻि रही सघिजे थो। जीअं कमल जो गुल पाणीअ में रही हमेशह पाणीअ खां निर्लीप रहे थो। सभई चओ जय श्री हरि। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो 7हों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 8, जंहिंजो नालो आहे दत्तात्रेय महाराज जो राजा जद सां ज्ञान वर्णन करणु। श्री दत्तात्रेय जी चयो त हे राजा, 11हों गुरु मुंहिंजो अजगर नांग आहे, जो जॾहिं खां हू ॼाओ तॾहिं खां कंहिं बि हंधि भोॼन ॻोल्हण न वियो। हिरण ऐं ॿिया पशु पाणे अचियो पंहिंजे सिंग उन जे बदन में टुंबीन, तॾहिं हू हिकिड़े ॿिनि खे पकिड़े गयो वञे। अहिड़ी तरह रोज़ नित विष्णु भॻवान उन जी पालना करे थो ऐं कंहिं ॾींहं जे बुखियो रहे त बि संतोष करे थो। उनखे ॾिसी मूं सम्झियो त ज्ञानीअ खे बि घर घर पिनणु न घुरिजे या धंधेदारीअ लाइ रुलणु न घुरिजे। तंहिं करे उन ॾींहं खां मां कंहिंजे बि घर भोॼन घुरण वास्ते न वियो आहियां। जेके परमेश्वर बिना घुरण जे मोकिले थो, सो खाई ख़ुशि रहां थो। चङे ऐं ख़राब शइ जे खाइण जे सवादु ज़बान ताईं रहे थो, पेट में वञण सां सभु किनो थियो पवे। सभई चओ जय श्री हरि। यानी के हिन 11हें गुरु यानी के अजगर नाग मां दत्तात्रेय जी महाराज सिखियो त भॻवान सभ जी पालना करे थो, तंहिं करे उन जी चिंता बि न करणु घुरिजे। वधीक अॻिते दत्तात्रेय जी महाराज पंहिंजे 12हें गुरुअ जो वर्णन करे ॿुधाइनि था त 12हों गुरु मुंहिंजो समंदर आहे। प्यारा भक्तों, समंदर जी कथा यानी कि दत्तात्रेय जे महाराज 12हों गुरु समंदर खे छो कयो, इन जो जवाबु निहायत ई आसान आहे। तंहिं करे तव्हां कोशिशि करियो, अगरि जवाबु अचे त कृपया असांखे चैट में ॿुधायो। प्यारा भक्तों, इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जे 8हें अध्याय जे पहिरें भाग जी कथा खे विराम ॾियूं था। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।